पानी की छा गाला पानी ठुप न आहे असां करबला कयूं करबला में टियो वारो पुराण खणाई मत मके जो कसम आहे असां मरी आहियूं तव्हां ॾिसो त वाटर का शइ कोन्हे तव्हां जो वाटर नंबर कहिड़ो आहे ऐं टेम पानी जो कहिड़ो आहे बाबा असांजो आचरे ॾींहुं वारो आहे इहो टियों चोथों वारो असांखे ढुक पाणी जो कोन्हे खाटी कराए मथां पाणी ठुप कोन पियो अचे असां मरूं पिया पीर छा जा वाटर टोटल बंद आहिनि ॿुधल छा असांजे सभिनि जो हाल ही अयूब साहब आयो आहे चए थो हिननि खे पाणी त फुला उथलनि पिया अयूब साहब किथे आहे असां ॾिसूं ई कोन था अयूब साहब कहिड़ो आहे अयूब साहब हिते अयूब साहब भींग करे छॾियो असांजो अच्छा वो कीअं भींग कई कई ताण खाटी करणा पोइ हिते पाणी छॾे कोन थो हेॾा बांब लथा पिया आहिनि मिसकिन जो कुझु ख़्यालु कयो क़ुर जे वास्ते चओ त असां पाण खे मारियूं भला कोॾराणी पाण खे मारे विझूं भला जीअं तव्हां चओ असांखे एतिरा साल थिया आहिनि तो अयूब कोन ठो अखे ख़ुदा जो कसम अयूब साल अयूब ॾिठो आचरे ॾींहुं मूं ॾिठोमांसि ॿाहूं ॿधियुनि खे मूं चयो साईं खाटी न करायो आचरे ॾींहुं मुंहिंजो पाणी वारो आहे ही चौथों वारो आहे लाइला मां पाणी वियो हुजां मां भेण जो भाड़ आहे अस्सलाम वालेकुम नाज़रीन अवां ॾिसी रहिया चार जेडियो न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उन्नड़ ख़बर शामिल कयूं था काज़ी अहमद मां मोब जुणू जी जमाल शाह शाख जे पुछड़ीअ जा आबादगार पाणीअ लाइ सख़्त परेशान इरिगेशन अमले जे मिली भगत सां जमाल शाह शाख जे मुंड ते ठहियल वाटर कोर्सनि जा धिका भञी माहिवार लखीं रुपया रिश्वत वठी पुछड़ी आबादगारनि जे पाणीअ ते धाड़ो हयो पियो वञे पुछड़ीअ जे ज़मींदार सैयद बुढ़ल शाह मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त इरिगेशन इंजीनियर SDO सर्वेयर बेलदार बाअसरनि खां रिश्वत वठी पुछड़ी आबादगारनि सां ज़ुल्म करे रहिया आहिनि जॾहिं त शहीद बेनज़ीराबाद में सारियुनि जे फसल जे पोखाईअ ते पाबंदीअ बावजूद हज़ारी एकड़ सारियुनि जो फसल जमाल शाह शाख जे मुंड ते बाअसरनि पारां पोखियो वियो आहे हिन चितार ॾींदे चयो त जेकॾहिं 2 ॾींहंनि जे अंदरि पुछड़ीअ ताईं पाणी न पहुतो ऐं बाअसरनि पारां भॻल वाटर बंदि न कया विया त जुमी जॾहिं पुछड़ीअ जा हज़ारी आबादगार गॾु करे जमाल शाह शाख जे रेगुलेटर खे बंदि करे तारीख़ी धरणो हणी बुख हड़ताल कंदासीं चार जेडियो न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो चार जेडियो न्यूज़।